जी नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कयूं त अॼु सिंध जे वॾे वज़ीर जे ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसाण जी सदारत में कमंद जो अघु मुक़ररु करणु ऐं कमंद जी पीड़ाई शुरू करण जे हवाले सां इजलास थियो, जेको बिना नतीजे ख़तमु थी वियो आहे। कमंद जो अघु मुक़ररु छो न कयो वियो, उन में देरि छो कई पई वञे, छाकाणि त नवंबर महीने खां वठी पीड़ाई शुरू कई वेंदी आहे ऐं कमंद जी पीड़ाई शुगर मिलूं जेके आहिनि उहे चिमनी ॿारे छॾींदियूं आहिनि, पर अञा ताईं उहो फ़ैसिलो न थी सघियो आहे त अघु कहिड़ो हूंदो ऐं शुगर मिलूं चिमनी कॾहिं ॿारींदियूं, कॾहिं पीड़ाई शुरू कंदियूं ऐं ख़रीफ़ जा फ़सुल तबाह थी विया आहिनि। कमंद बि तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं हिन वक़्तु बि अञा बि पाणी मौजूदु आहे, ज़मीनुनि में पाणी मौजूदु आहे ऐं ज़मीनूं पोखीअ लाइक़ु न थी सघियूं आहिनि। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते जेको ज़रायत आहे ऐं ख़ुराक जी खोट आहे, या जेकॾहिं छाकाणि त ज़रायत जो मईशत में तमामु वॾो हिसो हुजे थो ऐं जेकॾहिं ज़रायत तबाह थी वेंदी त मईशत असांजी पहिरियां ई वेठल आहे, त उनखां पोइ हिन वक़्तु उनखे कहिड़ा जेके आहिनि से चैलेंजिस हूंदा, उनखे कीअं मुंहुं ॾेई सघिबो ऐं हुकूमती सतह ते छा थी रहियो आहे। असां राब्तो कयो आहे सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर नायब सदर आहिनि महमूद नवाज़ शाह साहब असां सां हिन वक़्तु प्रोग्राम में गॾु आहिनि। शाह साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं तव्हांजी महिरबानी। शाह साहब शुरूआत कयूं था अॼोके इजलास जी। यकीनी तौर ते हुन में तव्हांजी बि नुमाइंदगी शामिल हुई ऐं अॼोको इजलास बिना नतीजे ख़तमु थी वियो आहे, त बिना नतीजे इजलास छो ख़तमु थियो आहे, कमंद जो अघु मुक़ररु छो न थियो ऐं इहो तइ छो न थियो त कमंद जी पीड़ाई कॾहिं खां शुरू कई वेंदी? हा साईं, सभिनी खां पहिरीं पस मंज़र इहो आहे शयुनि जो त पंहिंजो छो त तव्हांखे ख़बर आहे हेॾी बोर्ड ऐं पाणी जेको जमा थियल आहे हुन में तव्हांखे ख़बर आहे त जेको आबादगार हारी केतिरो घणो परेशान आहे ऐं कमंद ॾींहुं ॿ ॾींहुं काफ़ी इलाइक़नि में ख़राबु थींदो थो वञे, जिते पाणी काफ़ी अरसो जेको हो सो बीठल रहियो। हाणे थियण त ईअं खपंदो हो त हिन साल इहो हिकिड़ो ऑटोमेटिक रिलीफ जो तरीक़ो आहे त कोशिशि कजे त ज़रूरी मईशत जो बीठो कंहिं तरीक़े सां फेरी सघे ऐं कोशिशि इहा कजे अगरि त मिलूं जल्द अज जल्द शुरू थी सघनि। हाणे उहा त कोशिशि न थी, पर जेको इजलास थियो उहो इजलास जेको तव्हां चयो बेनतीजे, उन में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके बि धुयूं अची वेंदियूं आहिनि मौक़ुफ़ अलॻि अलॻि हूंदो आहे, पर सरकार जो कमु हिन वक़्तु इहो आहे त उन में को पंहिंजो मुस्बत किरदारु अदा करे ऐं जल्द अज जल्द शुगर मिलूं स्टार्ट करण जी तारीख़ जेका आहे सा ॾिनी वञे ऐं अनफॉर्चुनेटली इहो अॼु जेको आहे सो न थी सघियो। अच्छा शाह साहब, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त पाणी मौजूदु आहे ऐं हिकिड़ो ई फ़सुलु इहो बचियो आहे कमंद जो, उहो बि हिन वक़्तु ख़राबु थी रहियो आहे, त जेकॾहिं उन में अञा देरि कई वेंदी त नुक़सानु त वधी वेंदो ऐं उहो जेको कमंद आहे उहो मुमकिन आहे त उहो इन क्वालिटी जो इन जो न रहे त उहो असां कमंद खपाए सघूं, शुगर मिलूं उहे कमंद वठण जे लाइ तयारु हुजनि, इन क़िस्म जी बि सूरत हाल पैदा थी सघे थी? साईं जेको आबादगार ऐं हारिया कुल्हा गठा पिया आहिनि उन नुक़सानु हेतिरो खयों आहे, ॿियो बि नुक़सानु खणंदो, पर इहो रुॻो हिकिड़े आबादगार जो नुक़सानु कोन्हे, पर इहो पूरे सिंध जी ऐं पाकिस्तान जी मईशत जो नुक़सानु आहे त अगरि उहो कमंद जेको ॻरे ऐं सड़े थो, जे न त उहो शुगर मिलनि में पहुचे, उन्हनि मां कमंद ठहे त उन सां पूरी मईशत खे फ़ाइदो थींदो। जेको हिकिड़ो कोको ठोके थो, चांहि पियारे थो ॿाराड़ीअ में, जॾहिं शुगर मिलूं हलनि थियूं त उन सां वॾो जेको आहे सो चारो तरफ़ हिकिड़ो मईशत खे हिकिड़े क़िस्म जी जिदत मिलंदी आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे अगरि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल न थींदी ऐं वरी जे ज़मीन ख़ाली थींदी त वरी का 2-3 एकड़ कणिक वधीक पोखे सघिबी, को तूरियो पोखिजी वेंदो, का बाकी पोखिजी वेंदी उन शइ में, त इहो हिकिड़ो ऑटोमेटिक हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेको फॉलो कंदो। पर हाणे जे 6 ॾींहं इंतज़ारु कजे, इंतज़ारु करण जी का बज़ाहिर का अहिड़ी हुजे त बि ठीकु आहे, पर 8 ॾींहंनि खां पोइ वरी साॻियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि त पोइ उन मां को एॾो फ़ाइदो नथो थिए। सही। शाह साहब, गुज़िरियल साल कमंद जो अघु छा हो ऐं हेल कहिड़ी डिमांड आहे कमंद जो अघु मुक़ररु करण जे हवाले सां? जी आउं वरी हिकु थोरो ताईं क्लैरिफिकेशन तव्हांजे नाज़रीन खे ॾींदो वञा, उहा इहा त ही जेको इजलास थींदो आहे सो शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट जे अंडर में थींदो आहे, जंहिंमें कानून में ॼाणायल आहे त शुगर केन जी क़ीमत तइ थियणी आहे ऐं पीढ़ाईअ जी मौसम तइ थियणी आहे, जीअं तव्हां पहिरीं पंहिंजे इंट्रो में चयो। ऐं जेका कमंद जो रेट तइ थियणो आहे उहा डिमांड कान्हे का त केरु वही चए त ही रेट आहे, उहो कॉस्ट ऑफ प्रोडक्ट खां केतिरो तव्हांजो ख़र्च आयो, उन में तव्हांजो केतिरो 2-3 रुपया मथे मुनाफ़ो आहे ऐं उन ते बहस मुबाहिसो करे ऐं कंहिं नतीजे ते अचिणो आहे। त सिंध आबादगार बोर्ड जो जेसि ताईं तालुक़ु आहे त असां तमामु तफ़सीली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, माना हुन में बीज पान
ट्रैक्टर जा ख़र्च जेके बचनि था उहो असां कैलकुलेट करे ऐं असां इजलास जे साम्हूं रखियो त बाबा इन इजलास ते या अगरि कंहिं ॿिए कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे त उन ते ॻाल्हि ॿोल थिए, पर अनफॉर्चुनेटली उन ते ॻाल्हि ॿोल न थी। ऐं जॾहिं असां पुछियो त असांजी डिमांड घणी हुई, असांजी डिमांड उहा हुई जेका असांजी जेका कैलकुलेशन जे हिसाब सां थी, जेका 321 रुपया थी पे, जेका असां उते घुरप कई हुई अॼु। सही। अच्छा शाह साहब, असांजी ज़रायत में मशीनरी त यूज़ थींदी आहे ऐं थ्रेशर ट्रैक्टर ऐं पर उहो पुराणो थी वियो, हाणे असांखे जिदत जे तरफ़ वञणु घुरिजे। मां ईअं रिसर्च जे सिलसिले में कुझु पेपर्स वेठे पढ़िया त उन में मूंखे इहा सुध पई त मलेशिया, चाइना, यूरोप, ऑस्ट्रेलिया, मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उते हारियुनि वटि गैजेट्स आहिनि, उहे आबादगार जेके आहिनि उहे मौसम बि सम्झी सघनि था, उहे डायरेक्ट जेके आहिनि उहे मार्केट सां बि कॉन्टेक्ट में अची वञनि था ऐं हू वधीक जेका ॼाण हासिलु कनि था। पाण इन निज़ाम जो हिसो कॾहिं बणिजंदासीं? दुनिया जो हिसो त ज़रूरु आहियूं, पर पाण इन जिदत भरे ज़मान जो हिसो कॾहिं बणिजी सघंदासीं शाह साहब? ऐं हुकूमती सतह ते इन हवाले सां छो के कम न पिया कया वञनि? ॾिसो, इहो कमु आहे रिसर्च ऐं डेवलपमेंट जो, असांजो कमु आहे पोखी करणु, पर तंहिं हूंदे बि छो त असांजी रिसर्च ऐं डेवलपमेंट कमज़ोर आहे त अॼु बि तव्हां के हारी ऐं आबादगार खे ॾिसंदो त पंहिंजे हाल सारू पूरी कोशिशि करे थो त अगरि का अहिड़े तरीक़ेकार जंहिंसां खां हुनजी पैदाइश बहितर थी सघे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हुनजे बचनि जो हिकिड़ो जाइज़ रोज़गार आहे त हुन लाइ हू पंहिंजी पूरी कोशिशि करे थो। दुनिया में जेका जिदत अचे थी उहा माण्हू चारो तरफ़ रिसर्च ऐं डेवलपमेंट खे 24 कलाक लॻा पिया आहिनि। आउं तव्हांखे सिर्फ़ु 4 कंपनियुनि जो मिसाल ॾियां, BASF, बायर, कोटेवा ऐं सिंजेंटा। ये 4 जेके कंपनियूं आहिनि, हिकिड़ी कंपनीअ जो सिर्फ़ु ज़राअत जी रिसर्च में बजट जेको आहे सो $1 अरब आहे। हाणे मूंखे ॿुधायो, माना पंहिंजा थी विया 250 अरब रुपया साल जो हिकिड़ी कंपनी जो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त उहे मुल्क जिन जो ज़राअत ते इन्हिसार न आहे, उहे अहिड़े क़िस्म जो माहौल क्रिएट करे वेठियूं आहिनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उनजी का वजह आहे जंहिंजे करे हुननि जी ज़राअत बहितर आहे, जेका मशीनरी तव्हां कई उनजो इस्तेमालु वधीक बहितर थिए थो, जंहिंजे करे हुननि जी प्रोडक्शन बहितर थिए थी, जंहिंजे करे जेका उहे शइ बाज़ारुनि में विकिणनि था उनजा हुननि खे पैसा वधीक बहितर जेके आहिनि से मिलनि था। त हीअं असांखे असांजी रिसर्च ऐं डेवलपमेंट में ॿिज खां खणो वेंदे वञी जॾहिं कंज्यूमर ताईं पहुचे थी शइ, उन में तव्हांखे इन्हनि शयुनि जो बिल्कुलु जेको आहे सो किरदारु घटि में घटि ॾिसण में ईंदो। शायदि को शाज़ो नाज़िर कंहिं थोरी टाइम ते का शइ ॾिसण में ईंदी हुजे, जंहिंजे करे असांजी ज़राअत में हिकिड़ा असांखे अलाह साईं मौसम ॾिनी आहे, ज़मीन ॾिनी आहे, पाणी ॾिनो आहे ऐं जंहिं क़िस्म जा माण्हू असांखे ॾिना आहिनि, असीं हुन जो बिल्कुलु फ़ाइदो वठणु खपे, सघिया आहियूं। असीं ॿिजनि जे लाइ बि ॿाहिरि मुल्कनि ते भाड़ियूं था। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी वठंदा ब्रेक।